ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दर ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे चौथे अध्याय जे आखिरी भाग ऐं 5 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त रखेश्वरन राजा जनक के भगवान जे 24 अवतारन जो वर्णन करे ॿुधायो। तंहिं खां पोइ राजा जनक सवाल कयो त भगवान जे ध्यान ऐं सुमरण खां जेके माण्हू बेमुख आहिनि, उन्हनि जो मरण खां पोइ कहिड़ो हाल थिए थो। जंहिं ते वधीक अठें ऐं नाएं योगेश्वर राजा जनक के ज्ञान ॾियणु शुरू कयो हो। प्यारा भक्तों, अचो त अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे 5 अध्याय जे ॿिए भाग में उन ज्ञान खे वधीक अॻिते वधायूं। सभई चयो जय श्री कृष्णा। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त हे राजा, रखेश्वरन राजा जनक के चयो त जॾहिं मरण वक़्तु पंहिंजो शरीर स्त्री ऐं पुटु ऐं शेवक या ॿियो को बि मदद नथो करे सघे, तॾहिं उन्हनि जे प्रेम में अजायो फांसी ख़राबु थियणु बेफ़ाइदो आहे। जीअं आदमी पंहिंजे बदन पालण वास्ते पशुअनि पखियुनि खे मारे खाए थो, तीअं उहो पखी ऐं पशु बि खेसि ॿिए जनम में मारे पंहिंजो बदिलो वठे थो। ऐं मदिरा पीअंदड़ ऐं साधु ब्रह्मण या परमेश्वर खां बेमुख रहण वारे खे जमदूत ज़बरदस्ती नरक में विझी ॾाढा दुख ॾियनि था। प्यारा भक्तों, एतिरी कथा ॿुधी राजा जनक पुछियो, महाराज, सभिनी युगनि में आदि पुरुष भगवान जो अवतार कहिड़ी तरह हो? जंहिं ते कृपा जिन नाले नाएं योगेश्वर चयो त सतयुग में परमेश्वर जो अवतार चतुर्भुजी रूप चंद्रमा वांगुरु सफ़ेद हो। उन युग में सभई इंसान धर्मात्मा ऐं सच्चा ऐं हरीअ जा भक्त हुआ। धर्म जा चारई पैर क़ाइम हुआ ऐं अंत समय सभिनी खे वेंकट धाम मिलंदो हो। त्रेता युग में परमेश्वर जो अवतार अग्निअ वांगुरु ॻाढ़ो ऐं माण्हू पंहिंजी हालत ब्रह्मचारियनि वांगुरु रखी थे। धर्म जा 2 पैर हुआ ऐं वासुदेव नाले जी कथा हुई। द्वापर युग में परमेश्वर जो अवतार श्याम रंग नील मणीअ वांगुरु चमकियो थे। जराऊ मुकुट सर ते रखियल हुअसि। परमेश्वर जी पूजा थी थिए। धर्म जा 2 पैर हुआ ऐं कलयुग में परमेश्वर जो अवतार श्याम रंग सूरज वांगुरु चमकंदड़ थी धर्म जो हिकिड़ो पैर क़ाइम रहे थो। कलयुग जा इंसान निर्धन रहनि था ऐं धन वारा माण्हू बि शोम थियनि था ऐं जहिड़ो दान ऐं धर्म करणु घुरिजे अहिड़ो नथा कनि। तंहिं करे कलयुग जा माण्हू फ़क़ति परमेश्वर जे नाले जपण ऐं हरि चरणनि में ध्यानु लॻाइण ऐं उन जी कथा ऐं लीला ॿुधण सां भवसागर पार लंघे वञनि था। परमेश्वर जे शरण में वञण वारो जीव कंहिं देवता खां नथो डिॼे, देवनि ऐं पितरनि रखण खां छुटी वञे थो। हरि भक्तनि ते परमेश्वर जी छाया हुअण करे को बि उन्हनि खे दुख ॾेई नथो सघे। नारायण जी पंहिंजे भक्तनि ते दयाल थी उन्हनि खे कुकर्मनि करण खां बचाए थो। हे राजा, कलयुग में जेको आदमी ही श्लोक पढ़ी परमेश्वर के दंडवत कंदो,
तंहिंखे नारायण जी दिलि घुरियो फल ॾेई अंत समय उद्धार कंदो। ऐं इन श्लोक जो मतिलबु ही आहे त हे श्री नारायण जी महाराज, मां तव्हांजे कमल रूपी चरणनि जो ध्यानु जे चरण फुल खां बि वधीक कोमल आहिनि पंहिंजे हृदय में रखां थो। तव्हांजा चरण छॾे ॿिए कंहिं जो ध्यानु करण लाइक़ु नथो सम्झां। जेको उन्हनि चरणनि जो सुमरण करे थो सो वॾो भाग्यवान थिए थो। कंहिं मनुष्य देवता दैत ऐं पशु या ॿिए कंहिं जो डपु नथो रखे ऐं तव्हांजे चरणनि जे ध्यानु करण जे प्रताप सां मुंहिंजो मन काम क्रोध लोभ मोह में नथो फासे जे उहे सभु अधर्म जूं पारूं आहिनि सो उन्हनि खां मूंखे बचाए रखो। उन वक़्तु मुंहिंजो सभु मनोरथ पूरो थिए थो ऐं ॿी का बि इच्छा नथी रहे। गंगा यमुना नर्मदा ऐं सरस्वती ऐं ॿिया सभु तीर्थ तव्हांजे चरणनि में रहनि था ऐं इहे ई चरण तव्हांजे भक्तनि जा सभु दुख दूर कनि था। मां तव्हांखे टिनी लोकनि जे पैदा पालना ऐं नास करण वारो ॼाणी दंडवत करियां थो। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, इहो ॿुधाए नाई योगेश्वर चयो त हे राजा, सतयुग 10,000 वरियनि ताईं तप करण सां परमेश्वर ख़ुशि थिए थो। त्रेता युग में आदमी 1000 वरियनि ताईं तप करण सां फल पाईंदो। कलयुग में फ़क़ति हिकिड़ो ॾींहुं ऐं राति सचे मन सां परमेश्वर खे हिकु चित थी धियाए त परमेश्वर प्रसन्न थी उन जी इच्छा पूरी करे थो। तंहिं करे सभिनी योगियनि मुनियनि ऐं तप जप करण वारनि खे इहा इच्छा रहे थी त हिकु भेरो असांजो जनम बि कलयुग में भारत खंड में थिए त थोरी महिनत करण सां असां परमेश्वर जे दर्शन पायूं। हे राजा, असांखे इन ॻाल्हि जो ॾाढो दुख आहे त कलयुग जा माण्हू अहिड़ी संजाईअ सां मिलण वारे परमेश्वर खे यादि नथा कनि। ऐं वेंकट नाथ गीता में बि पंहिंजे मुखारविंद सां चयो आहे, जेको दिलो जान पाण मूं खे सौंपे थो तंहिंखे जगत में को बि दुख ऐं डपु नथो थिए। एतिरी कथा ॿुधाए नारद मुनि चयो त हे वासुदेव जी, जॾहिं योगेश्वर इहो ज्ञान राजा जनक खे ॿुधायो तॾहिं राजा विधीअ सां उन्हनि जी पूजा ऐं परिक्रमा करे उन्हनि खे रुख़सत कई। पंहिंजे मन मां राज रहित ऐं धन ऐं कुटुंब जी प्रीत छॾे ॾिनी ऐं उन ज्ञान जे प्रताप सां वेंकट में वियो। सो तूं बि उन ज्ञान ते एतबार करे हरि चरणनि जो ध्यानु कर, तुंहिंजी बि मुक्ति थींदी। हे वासुदेव जी, जॾहिं ख़ुदि वेंकट नाथ तुंहिंजो पुत्र थी तुंहिंजे घर अवतार वरितो आहे ऐं तव्हां उनखे पंहिंजे प्राणनि खां बि वधीक घुरो था, तॾहिं तव्हांजे भवसागर पार लंघण में कहिड़ो सिंसो आहे। पर उनखे पंहिंजो पुटु ॼाणणु छॾे आदि पुरुष भॻवान सम्झ, छो त उन फ़क़ति पृथ्वीअ जे भार लाहिण ऐं हरि भक्तनि खे सुख ॾियण लाइ संसार में अवतार वरितो आहे। ऐं मां बि ख़ासि हिन जे दर्शन करण वास्ते हिते अचां थो। प्यारा भक्तों, वासुदेव ऐं देवकी नारद मुनीअ खां इहो ज्ञान ॿुधी एतबार कयो त श्री कृष्ण जी बराबरि पार ब्रह्म परमेश्वर जो अवतार आहे। तॾहिं ॿई ॼणा संदसि चरणनि ते किरी पिया ऐं पुटु भाउ छॾे उनखे परमेश्वर सम्झण लॻा। नारद मुनि वेंकट नाथ खां मोकिलाए ब्रह्मपुरीअ ॾांहुं हलियो वियो। श्री सुखदेव जी चयो, हे राजा परीक्षित, जेको हिन अध्याय खे विधीअ सां पढ़ंदो सो सभिनी पापनि खां छुटी अंत समय मुक्त पदवीअ खे पहुचंदो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे
11 स्कंद जो अध्याय 5 संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन के हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा के ॿियनि हरि भक्तन सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।